जे करे मां उन्हीं को छे कि शायद से उन्हीं को 12.5 में दी तो सही थे ये जे के ने हाने सा तुझे तो हिकड़ी शाने दे वो तू कमाई ना कर ना चा ना पाए दो कोई सवाल क्यों आ कमाई ई बात तो दोस्त जे कयो कम थी वने मेरा यो कमाई साईं अस्सलाम वालेकुम सलाम साईं खुशायो साईं मूंखे लॻे तो वटि सामान न थींदो एतिरो तो साईं असल में छा आहे मुंहिंजे भाउ जी शादी सही जी साईं मूंखे देगिन जे लाइ सामान खपे थो मसालो गिहु चांवर अटो मतिलबु जेको सिस्टम थींदो आहे हां इहो सॼो खपे थो ज़रदे जो सौदो पता आहे दुकान नंढो आहे तव्हां वटि एतिरो सौदो हूंदो ई न साईं तव्हांखे दुकान नंढो नज़र अचे थो पर असां वटि वॾो कमु आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे घणनि माण्हुनि जी मानी करणी आहे साईं मानी हाणे अलाह ख़ैर करे असांजी दादा तव्हां न ॾिठियूं छा मशीन वॾी थींदियूं आहिनि साईं घटि में घटि 7-8 हज़ार माण्हू जी दावत आहे 7-8 हज़ार ॻाल्हि ई कान्हे तव्हांखे हर शइ इंशाल्लाह मिली वेंदी हा साईं VIP शयूं तव्हांखे ॾेखारियूं वाह 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 अरे वाह बादाम खणी वठो छोकिरा हेॾो हाज़िर बाबा तव्हांखे बादाम ॾेखारे हा साईं तव्हां फिरी अचो न रवियो अब बादाम ॾेखारे साईं हा ॾेखार आइटम माना सुठा ॾेखार यार जीअं दावत में गिला न थिए का ॻाल्हि ई कान्हे तव्हांखे अहिड़ी अहिड़ी शयूं ॾियूं था ज़बरदस्त अचो बा 6-7 हज़ार वॾो सौदो आहे अचो वियो अचे अच्छा पाणी कढिया साईं खे पाणी पीआर बादाम ॾे हा साईं ज़रदे जे लाइ माना हा कॾहिं बोतल बि कढिया माल तव्हांखे ज़बरदस्त मिलंदो हा अचे भाई पानी वठो भाई वजन मां चेक कयां थो हा हा चेक कयो हे वॾी दावत आहे तव्हांजी नहीं हा अदायो ॾिसो चांहि बि खीर वारी अथव असांजे लाइ हाज़िर सर हाज़िर जा जी साईं हाणे माना कारीगर तव्हां वटि थींदो बोरती जेको सुठो हुजे हाई लेवल जो इहो तव्हांखे पाण खे ॾिसणा पवंदा न साईं हा साईं बादाम माशाल्लाह साईं तव्हां सुठा बादाम आहिनि अमरीकी बादाम आहे तव्हांजो कॾहिं प्रोग्राम आहे साईं तव्हां सौदो लिखो असांजो हा बुक पेन खणो त सौदो ॾसींदो वञां जी तव्हां वञो साहब जरा जूस बूस कढिया छोकिरा हाज़िर बाबा हाज़िर छोकिरे नंढा छोकिरा खास छोकिरे छॾ ते के अदा तू हिते बि सामान संभाले दो साईं सामान ॿुधाइजो साईं यार तक़रीबन मां 5000 माण्हू जी दावत आहे हाणे सामान घटि में घटि माना 100 कटो चांवरनि जो मिला वठो बोतल 100 कटो चांवरनि जो साईं अदा ॿियो वॾो कढिया न कहिड़ो आहे साईं वॾो साईं तकलीफ़ छो था कयो साईं जूस जी 2-3 लखनि जो गिराक आहे तोखे बोतलां पीआईंदासीं बाबा हे पानी साईं चए कयूं वाह 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 ओरिजिनल पाणी आहे न दासानी तव्हां पीतो अॻे हा पाणी गिलास में हिन नंढे पीआयो पहिरियों हे खणी अचे हा न उन में सम्झो कोई मथां खंडु किलो वठे न उनखे ख़बर लखनि जो सौदो आहे। खंड ते ॻाल्हि यादि आई माना 20-50 देग थींदी माना ज़रदे जी हा खंड बि लिखो साईं 20 कटा त लॻी वेंदा आराम सां 20 कटा खंड जा पंहिंजो हुन सां गॾु हो बि लिखो पतियूं कुझु चाह महिमान ईंदव खंड पती इहो बादाम ज़रदे जो जेको सामान माना 50 देग जे हिसाब सां लिखी थी छॾियो वियो ओके थी वियो बसि असां पंहिंजी लिस्ट पाण तयारु करे वरिती अथसि ॿियो को मसालो हिन में साईं घणो लॻंदो वॾो लॻंदो साईं की तव्हांखे ॼाण न आहे मिस्त्री असांखे पंहिंजा आहिनि उन्हनि खे घुराए करे तजुर्बो कबो तव्हांजो साईं हाणे 5000 माण्हू जो माना आइटम मूंखे तव्हां तयारु करे ॾियो मां हिते छोकिरे खे मोकिलींदुमि पंहिंजा ट्रैक्टरनि मूंखे साईं ज़मींदार आहे मां पाण अच्छा साईं हा उहे ट्रैक्टरनि ते ईंदो सौदो खणी वेंदा 5000 माण्हू जो अरेंजमेंट जेको आहे उहो सॼो सामान साईं तव्हां ॾियो मूंखे उहो थींदो पर प्रोग्राम तव्हांजो कॾहिं आहे कीअं ट्रैक्टर तव्हां ईंदा हा प्रोग्राम कीअं आहे तव्हां ट्रैक्टर कॾहिं ईंदा छा आहे सामान साईं हे त गुदाम ॿुधाम हूंदो वॾा गोदाम आहिनि इहे वॾा गोदाम आहिनि सोना तूं हुकुम कर साईं ट्रैक्टर तुंहिंजा भर ॻाल्हि त ॿुधो हा हिन खां पुछा कयो त सही पैसा अथसि न अथसि पैसा साईं असां ज़मींदार माण्हू जा ईअं छा बसि ठग लथो थिए सामान लिखी न उहो त तव्हांखे नज़र पोइ साईं शादी जंहिं महिल थींदी खणी वेंदासीं न तोखे ॿुधायूं था न कॾहिं करणी आहे शादी कॾहिं आहे सेठ ॻाल्हि ॿुध हा अॻे चकर फ्रूट वारे खां केला खाई वियो थियो हिन जी मुछां ॾिसी न भुल न हे ठग लॻे थो ॾिसे थो साईं ॻाल्हि ॿुधो साईं तव्हां चकर न कयो शादी असांखे करणी आहे न माना हे जेको रमज़ान ईंदो हाणे 3 महीननि खां पोइ हा इन रमज़ान में जेको आहे छोकिरीअ जो जेको पीउ आहे उहो न थो करे चवंदो हे रमज़ान न मथे रमज़ान तक हाणे ॾिस हिते ई फ्रॉड करे थो 5000 जो सौदो लिखण आयो आहे हा ए बादामी जेके 1800 में किलो आहे इहे खादियूं थी जूस नेस्ले पाणी साईं उहो गिराक तव्हां पाण पीआ न मां त तव्हांखे साईं ख़ैर आहे तव्हां चओ अड़े छोकिरा खणी अचोसि
न तूं त साईं शादी सौदो वठणा पोइ साईं सौदो? सालनि खां पोइ शादी थी न हेॾो सारो ख़र्च ईअं भला ठगी ते आहे छा शादी महीनो खे बादाम खा जूस खा इहो तव्हांजे शहर में कमु वेलू रहियो आहे साईं हाणे छोकिरी जो पीउ चए थो न हिन ईद ते न मथी न शादी थींदी त मां छा कयां सौदो त लिखाए छॾियां न कोई ईअं सम्झ ते बना सदा जो सॼी शादी साईं अमीर ऐं करोड़पतियूं थियो असांखे ईअं सम्झो थो छा असांखे अरे ख़बर आहे तूं कहिड़ा माण्हू आंदा थी का शइ वचनी कोन बस बादाम तूं निसले पाणी कढी साईं तव्हांखे पहिरियों बि चवां पियो ठग आहिनि जी मुछां ॾिसी न भुलियो साईं ॻाल्हायो कि जूस 20 रुपए जो जूस पियो आहे तो हे थोरो पियो अथसि हे लग बाबा हे वॾो लूसी दी वॾो अरे ॻाल्हाए ख्याल सां सौदो कढियो त न ॾियो न छा चयो इहो तुंहिंजे फिल्म पोइ लिख न सौदो अरे वे न कारे छोकिरी जो पीउ मञे कोन थो तूं छगेन ते बादाम जो सामान खाए थो अरे कॾहिं ॿार अरे कॾहिं हल हल निकर हल वॾो वर्धन मां हल 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 शादी ठग ठग आया आहिनि हलायो तो बि दुकान हलायो तूं ना खा होॾो डिजाइन मां वठां थो न वञी होॾो अरे हल हल बची दे खाए तूं वञ नुक़सान करेगा साईं तोखे चऊं बि सही ते ठग थी हरू भरू बादाम खाराया थी जूस वरी नेस्ले सही लालच नमूनो ॾिसेसि पियो शिकिल ॾिसेसि वरी तूं तोखे अॻु में ई चवां पियो असांखे छॾेसि वॾो बसि हेॾे मां केॾे रखां होॾे वॾो सामान वठणो आहे लॻी वञे थी सॼा बादाम कढूं था उन न असांखे कहिड़ी ख़बर छापर वॾा रखे करे हवालनि ते अचनि था माण्हू थोरा बसि ईअं अॼुकल्ह जा माण्हू बि ठग निकिरी पिया थी बाबा हाज़ुर बाबा हाज़ुर बाबा छोकिरा अहिड़ा खोॾे ख़ैर, हालात ॾींदो।